जे तू अची त महफ़िल मुंहिंजी मची पवे, दिल ही दर्दन वारी झूमी नची पवे। आ शहर में पचार त उस्ताद थो मरे, जे सूंहं सां ॾे त बुखारी बची पवे। ॾे चाहे परॾे में रहंदड़ सभिनी पीरनि प्यारनि मिठड़नि मारवड़नि खे मूं नाचीस तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उमेद त सभु ठीकु ठाक हूंदा, सदाईं ख़ुशि आबाद हूंदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध व्लॉग्स यूट्यूब चैनल। मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट अता भाई। रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हले पियो दोस्तों। अल्लाह साईं तव्हां ऐं असां जूं इबादतूं पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ऐं आईंदा रोज़ा रखण इबादतूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु वीडियो ठाहिण जो मक़सदु त दोस्तनि पीरनि प्यारनि सां छो न रोरियाण भली कचहरी कजे ऐं हाल अहवाल कजे। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि आबाद रखे, सदाईं ख़ुशि आबाद हुजो। अल्लामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है। बाबा बुल्ले शाह मथों चए थो, ना कर बंदिया मेरी मेरी, ना तेरी ना मेरी, चार दिनां दा मेला दुनिया फिर मिट्टी दी ढेरी। 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे दोस्तों। ज़िंदगी में सुठा कम कयो, जीअं मरण खां पोइ बि हर इंसान तव्हांखे यादि करे। ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कंदा रहो, ग़रीबनि मिठनि माण्हुनि जो ख़्यालु कंदा रहो। शाह लतीफ़ फरमाए थो, वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी, वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो। मोहबत जन जे मन में से मेरा कीन थियनि, अवल ॾेई सजदो अलाह खे, पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि। उहे कीन वली थियनि जन इश्क कयो अल्लाह सां। शाह लतीफ़ फरमाए थो, छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह, न रहंदी संगत न रहंदो चाह, उहा पोख पचा जेका कमु अचई क़यामत में। अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पनाह पढ़ंदई केतिरा। दोस्तों मुझे यूट्यूब चैनल सिंध व्लॉग्स के ज़रूर सब्सक्राइब कंदा, वीडियो के लाइक कंदा ऐं दोस्तन सां शेयर कंदा। दोस्तों तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हांजो को ख़र्च न लॻंदो, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हां पीरनि प्यारनि जी असांखे सपोर्ट खपे। उमेद त असांजी उमेदनि ते तव्हां क़ाइमु रहंदा, दुआनि में रखंदा यादि। अल्लाह निगहबान।